नाज़रीन, सिंधड़ी में एहसास कफ़ालत सेंटर ते मुक़रर अमले जी नाजाइज़नि ख़िलाफ़ सवे मुस्तहक़नि पारां एहतजाज कया विया आहे। वधीक तफ़सील ॾिसूं था यार मोहम्मद शरह जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाई स्कूल हिंगोर में एहसास कफ़ालत प्रोग्राम जे हवाले सां जेको सो हिते डिवाइस न हलण जे करे हिते जे आयल औरतुनि जेको सो रोड ब्लॉक करे एहतजाज कयो आहे। हलूं था हिन औरतुनि तरफ़ त हिन जो छा चवणु आहे। हिकिड़ा खे बि कोन था ॾियनि, चार कारण आहिनि, चारनि खे कोन था मिलनि। लंगर वेठा आहियूं, असांखे पैसा न मिलिया आहिनि, बंदि करे ॿिनि माण्हुनि खे ॾेई पैसा बंदि करे वेठा आहियूं, जल्दी में घर ई कयूं पैसा 15 ॾींहं थिया रुलायो अथनि, कमर जन पैसा आया पिया, कमर जन कोन्हे आया पिया। जे हाओ भला बीहो जो आऊं लॻे वञो नादरा में विया उन तो लिखी ठाहे ऐं ठाणी ॾिनो आहे रसीद आयूं आहिनि, पोइ बि तव्हांखे पैसा कोन ॾींदासीं। ईअं करे उथी हलिया विया, ॿियो छा कयूं। ही तरीक़ो आहे ॾियण जो। घणा माण्हू कढिया आहिनि अॼु 2 माण्हू कढिया अथनि सिर्फ़ु। पहिरीं जेके 2 माण्हू हुआ हलाए हीअं हलिया विया ऐं पेंगर कोन लॻा बाबा, हाणे कोन्हे बंदि थी मिशनियूं, ईअं करे पानी खाई हलिया विया। पोइ था कंदे यार छा कयूं हिनखे। गरीबनि जो जेको हिकिड़ो ॾींहुं ॾींदा, हिकिड़ो ॾींहुं ॾीन कोन था। इहो महिरबानी करियो यार, ही जेको काड़े में ग़रीबनि खे ज़लील था कनि, हर चकर मतिलबु ईंदा आहिनि, वरी वीचारा वेंदा हलिया आहिनि, पंहिंजा कम धंधा छॾे हलिया वेंदा आहिनि। महिरबानी करियो।